जी नाज़रीन, असीं इन वक़्तु मौजूद आहियूं ज़ामन हाउस घोड़ाबाड़ी में, जिथे पाकिस्तान पीपल्स पार्टी तहलके घोड़ाबाड़ी जे पारां जेको आहे उहो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जेकी आहे उहा 71 सालगिरह मल्हाई पई वञे ऐं उन सालगिरह में जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि वर्करनि ऐं यूसी चेयरमैननि ऐं शहरियुनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। असीं हिन प्रोग्राम में मौजूद जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो शहीद राणी जी जेकी सियासी शख़्सियत हुई ऐं उन जी शख़्सियत हुई उन बारे में छा चवणु आहे। जेको आहे अॼु 71 सालगिरह आहे। अॼु जेको आहे असांजो जेको आहे बरकत वारो ॾींहुं आहे। मोहतरमा जूं क़ुर्बानियूं जेके आहिनि से जेतिरियूं बि जेको आहे ॻणजनि त उहे तमामु थोरियूं आहिनि। मोहतरमा शहीद ज़ुल्फ़िकार अली जे क़दम ते हली पंहिंजे पाकिस्तान जे अवाम जी जेका ख़िदमत कई ऐं पाकिस्तान जे अवाम लाइ जेका भुट्टे ख़ानदान क़ुर्बानी ॾिनी उहा जेका आहे सा इमाम हुसैन ऐं इमाम हसन जेका इस्लाम में ॾिनी उन खां घटि न आहे। जेका पाकिस्तान के पहिरीं वज़ीर अज़म जेको सॼी दुनिया में मुस्लमान मुल्क में मोहतरमा वज़ीर अज़म थी। मोहतरमा जूं क़ुर्बानियूं हारी जे लाइ शागिर्द लाइ अवाम लाइ जेके आहिनि से कंहिंखां बि जेके सारियूं न आहिनि। अॼु जेको असां हिते वेठा आहियूं असां सभु जेको अणपढ़िया ॿाराड़ी जा माण्हू आहियूं, पर इहे सभु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जूं ऐं मोहतरमा जूं जेके क़ुर्बानियूं जंहिंमें असांखे जेको पंहिंजो हक़ु वठणु ऐं पंहिंजो ॻाल्हाइणु सेखारियो उन जे लाइ त असां त ठहियो, पर असांजा पोयां बि जेके आहिनि इहो थोरो कोन लाही सघंदा। यकीनन अॼु 71 साल थी चुका आहिनि बेनज़ीर साहब खे ॼमंदे ऐं वॾो ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं असां जेके ज़ियाल आहियूं वर्कर आहियूं या भुट्टे जा जेके पैरोकार उन्हनि जे लाइ त हिकु ख़ुशी जो ॾींहुं आहे। छो त हिकिड़े अज़ीम एशिया जे फ़ख़्रे एशिया अज़ीम न्याणी भुट्टे साहब जे घर में जनमु वरितो अॼोके ॾींहं ते। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हुन नंढी उमिरि खां वठी करे जॾहिं भुट्टे साहब हुयो उन सां गॾु हुयो, उनजे फ़ैसिलनि में गॾु हुयो। पोइ जॾहिं भुट्टे साहब खे शहीद कयो वियो त भुट्टे साहब जो जेको अलम हुयो, जेको पीपल्स पार्टी जो जेको विज़न हो, उन ते बेनज़ीर साहब उन झंडो बुलंद कयो ऐं हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी जदोजहद कई। हिननि ग़रीब हिननि मिसकिन हिननि माण्हुनि जे लाइ जदोजहद कई। सलाम था पेश करियूं अॼोके ॾींहं ते बेनज़ीर साहब खे। जीअं त अॼु असांजी फ़ख़्र एशिया लीडर मोहतरमा शहीद राणीअ जो सालगिरह जी मौक़े ते आऊं इहो चवंदुसि त मोहतरमा हिकु अज़ीम लीडर हुई। मोहतरमा असांजो वॾो सरमायो हो, ख़ासि तौर सां पाकिस्तान पीपल्स पार्टी हवाले सां। ऐं इहो ज़रूरु चवंदुसि त असांखे मोहतरमा जेको नज़रियो ॾिनो, असांखे जेको असासो ॾिनो मोहतरमा ख़ासि तौर सां पाकिस्तान जे लाइ न पर दुनिया में हिकु अज़ीम लीडर थी गुज़री। अॼु बि असांजे नज़रनि में असांजे सोचनि में उहा ज़िंदा आहे, सुबुह जो बि ज़िंदा रहंदी। जेकॾहिं मोहतरमा ते आउं ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजे ख़्याल में इहो सिज खे आईने ॾेखारण जे बराबरि हूंदो। इहा इलाही वॾी दास्तान आहे मोहतरमा जी, पर आउं इहो चवंदुसि त हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका लीडर हुई उन जे हवाले सां न पर दुनिया जी लीडर हुई। हुन जो नज़रियो उन जी सोच खे जेकॾहिं असां खणी हलंदासीं त माशाअल्लाह उन जे सूरत में अॼु असां वटि असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। जेको आहे सो दुनिया जी हिकिड़ी वॾी लीडर जी जेका सालगिरह आहे। मोहतरमा बेनज़ीर साहिबा जेको आहे सो भुट्टे साहब जे मिशन खे जेको आहे सो जारी रखियो। भुट्टो साहब त वॾो लीडर हो पंहिंजी जॻह ते, पर उन सां गॾु मोहतरमा जो जेसीं ताईं तइल्लुक़ु आहे त भुट्टे साहब खे थोरो टाइम जदोजहद करणी पई ऐं उनखे कुझु हालतनि एतिरो फेवर कयो जो जल्दी इक़्तिदार में अची वियो। मोहतरमा जेको आहे सा वॾी जदोजहद कई, आख़िर ताईं जदोजहद कंदी रही। विच में कुझु माना टाइम ते थोरे टाइम जे लाइ उनखे इक़्तिदार मिलियो जिते बि उनखे कमु करणु न ॾिनो वियो। मोहतरमा जी जेका ज़िंदगी आहे सा इहा आहे त जीअं लतीफ़ सरकार चयो आहे त जा जा हुई जीअरी विरची न वेठी वञी बूह वेठी साड़ींदे खे सजणी। जी नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेका आहे उहा दुनिया जी अज़ीम लीडर हुई, जंहिं हक़ीक़ी जमहूरियत ऐं अवामी जमहूरियत जे लाइ
हमेशह जदोजहद कई ऐं हूअ भुटे जी जेकी न्याणी हुई ऐं उन भुटे जी जेकी मिशन जेको ज़ुल्फ़कार अली भुटो मिशन छॾे वियो हो उनखे पाए तकमील ताईं पहुचाइण जे लाइ उहो सॼी ज़िंदगी जदोजहद में रही ऐं जदोजहद ई कंदी रही ऐं मोहतरमा जहिड़ी शख़्सियत जेकी आहे उहा शख़्सियत हिन मुल्क खे ॿी नथी मिली सघे ऐं मोहतरमा जेकी आहे सा हिकिड़ी अज़ीम शख़्सियत हुई। अॼु उनजी जेकी आहे उहा 71 सालगिरह आहे। असीं खेसि सलाम पेश करियूं था। कैमरा टीम सां गॾु कासिर चांडियो, CA न्यूज़ घोड़ाबाड़ी।